अवामी न्यूज़ जे सथ पारां सिंध में हथ जो उन्हनि खे उजागर करण जो उनवान जे सिरे हेठि सिंजोरो शहर में अल महरान कैडेट स्कूल में सकाफ़ती ॾियारे जो प्रोग्राम मनायो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था सिंजोरे मां बाबर काछाई जी रिपोर्ट में। अवामी न्यूज़ पारां 2 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾियारे पूरी सिंध खे झरके छॾियो आहे। हर हंधि तक़रीबूं थी रहियूं आहिनि। अहिड़ी रीति सिंजोरो में बि अवामी न्यूज़ जे सॾ ते अल महरान फाउंडेशन स्कूल सिस्टम पारां शहर जे ज़फ़र टाउन में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ अल महरान स्कूल में हिकु ज़बरदस्त तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जे ऑर्गेनाइज़र मोहब्बत अली मंगरियो अलियार मंगरियो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त अहिड़ियूं तक़रीबूं सकाफ़त खे उजागर करणु तोड़े ॿारनि में सकाफ़ती शऊर पैदा करण सां गॾोगॾु अवामी न्यूज़ जे सॾ ते कोठायूं वियूं आहिनि। तक़रीब में स्कूली ॿारनि टेबलो पेश कया जंहिंमें सिंध जी रहणी कहणी, सिंध जा मुआशी हालात, सिंध जा मसइला जी अकासी कई वई ऐं नाम्यारे रागी गुल रजब गुलज़ार पिणु महफ़िल खे झुमाए छॾियो। तक़रीब में ॿियनि खां अलावा MPA ख़लीफ़ो वरियाम फ़क़ीर जे फर्ज़ंद मीहल फ़क़ीर वरियामाणी, ज़िले काउंसिल जे मेंबर अब्दुलसत्तार मंगरियो, हुर जमायत जे मोअज़्ज़िन हाजी अली बख्श मंगरियो, हाजी दिलबर ख़ान मंगरियो, साहिब ख़ान मंगरियो, मोहम्मद अली धारेजो ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। अरे कानून आओ बटे हे मंजिल दूर मोहब्बत दी